बरसे नदियाँ बादल बरसे बादल बरसे बादल बरसे 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 बन बरसे नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असीं हिन वक़्तु मिरपुर थरपारकर ज़िले जे मिठी तालुके जे जेके हिते मुख़्तलिफ़ ॻोठनि में आहियूं। जेको हिन वक़्तु ताज़ो ॾुकार खां पोइ जेको थर जा मारोड़ा माण्हू लॾ पलाण करे विया, उन खां पोइ हिन वक़्तु जेको कुझु बरसातूं आयूं आहिनि, जंहिंखां पोइ वरी उते जा जेके मारोड़ा माण्हू पंहिंजा माल काहे वरी पंहिंजनि वथाणनि ते वञी रहिया आहिनि। जॾहिं त थर में केतिरनि ई ॾींहंनि खां जेको ॾुकार जो सिलसिलो जारी हो, जंहिंमें केतिरनि ई जेके मासूम ॿारड़ा वॾा मर्द औरतूं जेके मौत जो खाज बणिया, इस्पतालनि में जेको डॉक्टरनि जी लापरवाही ऐं उन्हनि जी गफ़लत सबबु केतिरा ई माण्हू जेको मरी विया ऐं बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ थर जा जेके मारू माण्हू पंहिंजो जिन जो गुज़र सफ़र चौपाए माल ते हो, उन्हनि जो माल बि बीमारी विघे मरण शुरू थियो। जॾहिं त हुकूमत पारां खोड़ सारा ऐलान कया विया, वॾा वॾा वाइदा कया विया, पोइ बि उते थर जे माण्हुनि ते आख़िर हिन वक़्तु ताईं बि अॼु ताईं बि जेको मासूम ॿारनि जो जेको मौत जो खाज बणिजी रहिया आहिनि। जॾहिं त उते जा माण्हू लॾ पलाण करे मिरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मिरपुर ख़ास डिगड़ी जुडो नौकोट ॾिया विया हुआ। अॼु वरी साॻिया माण्हू जेके पंहिंजनि जेके मारोड़ा माण्हू पंहिंजे अबाणनि कखनि ॾांहुं वञी रहिया आहिनि, जंहिं जो गुज़र सफ़र चौपाए माल ते हो, ॾुकार में हिननि जो माल मरी रहियो हो। जंहिंखां पोइ हिन वक़्तु वरी साॻिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾे माल काए विया, अॼु वरी वापसि लॾ पलाण करे पंहिंजनि अबाणनि कखनि ॾांहुं मिठी नंगर पारकर छाछरो ॿियनि तालुकनि ॾे वञी रहिया आहिनि। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके लॾ पलाण कंदड़, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं उन्हनि जो छा चवणु आहे। बरसाति पई आहे भला, इहा सही आहे? तव्हांखे हिन मां गुज़र सफ़र थींदो न? बस अला माल का गुज़र सफ़र थी वेंदो। अला ते नंगा आहे बाबा। कहिड़े ॻोठ जा आहियो तव्हां? मूड़े वाण जो गुज़र सफ़र अला ॾियण वारो बाबा। न पर ॾुकार में तव्हां केॾां विया हो? ॾुकार में तव्हां ज़िंदगी आहीं पे मज़दूरी कई थी, पेट भरियो थी, ॿियो छा कयोसीं। हाणे भला बरसाति कीअं पई आहे? बसि बरसाति इहा सुठी आहे, भई करण वारो रब आहे, जेको रोज़ी लिखियलु हूंदी उहा मिलंदी। अञा बि पको कोन्हे, जेसीं वञी मिले तेसीं अलाह जे आसिरे आहियूं। ॿियो हाणे कहिड़े ॻोठ जा आहियो तव्हां? असीं गढ़चियर जा। न पर हींअर छा माल जो चारो थी वियो आहे छा? जेका हींअर कुझु बरसाति कुझु बि कोन्हे हींअर, का बि शइ कोन्हे, न की गाह आहे न की ॿियो इहो पोठो लॻो पियो आहे। पोइ तव्हां कीअं पिया माल काए वञो? बसि इहे पियादा वञूं पिया, बसि पेरनि सां कायो वञूं पिया, पोइ हाणे जेको थिए। हा पर हीअ जेका बरसाति पई आहे, तव्हां छा था सम्झो हीअ सही आहे? एतिरी बरसाति हुजे या हिन खां वधीक पवणु खपे? इन में कुझु छा थींदो, हिन खां वधीक हूंदी त आबादी थींदी, हिन में त रुॻो कुझु कोन थींदो, माल वारो गुज़ारो मस्तु थींदो। हिन में छा थींदो आहे? हाणे माल वारो गुज़ारो, आबादी वारो न आहे। हाणे मौसम चढ़ी वेली मेड़े हिन मच्छर मए ग़रीब माण्हू पोइ माल जे करे निकिता आहियूं पियो। बसि मारोड़नि जी धरती सां मोहबत जी लामत बणियल मारवी जे देस थर जेको पलर जे पाणी पवण बद मोरनि जे टवकनि ऐं सावक सबबु कुदरती हुस्नाकियनि जो मंज़र पेश कंदो आहे। थर में जिते गुज़िरियल कुझु अरसे खां ॾुकार थर वासियुनि जूं मुर्कूं खसे संदसि चहिरनि ते ॾुखनि जा आसार छॾिया, पर हींअर ताज़ो बरसाति पवण सबबु थर वासियुनि जे चहिरनि ते मुर्कूं वापसि मोटी आयूं आहिनि। ॾुकार सबबु पंहिंजा बाणा कख छॾे बेराजी इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण कंदड़ थर वासी ॿीहर पंहिंजे माल समेत वापसि मोटी रहिया आहिनि। किथां पिया अचो तव्हां? नवकोट खां। केतिरा ॾींहं पहिरीं विया नवकोट में? नवकोट तक़रीबन 5-6 महीना थी विया। हाणे मिठी छाजे लाइ विया वञो? बसि बरसाति पई आहे उनजे करे। हा जी हा। उते माल किथे चारींदा हू? उते ई थर में। हुते न बरसाति पई आहे, छा हींअर ई गाह थी वियो आहे तव्हां वञो पिया थर में? गाह कोन्हे, 2-टे ॾींहं बोबो वठी ॾींदासीं। हा पोइ 2-टे ॾींहंनि खां पोइ गाह थी वेंदो। जी हा। न थर में जी ॾुकार पियो, उन खां पोइ तव्हां यको वियल हो? जी हा नवकोट में। यका हुते हा हाणे मिठी में कहिड़े इलाइक़े में पिया वञो? फंगारी हो रहिया। फंगारी माल तव्हांजो पंहिंजो आहे ॿिए कंहिंजो चारींदा आहियो? पंहिंजो आहे। जी हा। घणा ॾींहं थी वेंदा तव्हांखे पंधु हलण में? पंधु हाणे भई अॼोको ॾींहुं। हा अॼु ॾींहुं शाम सॼी लथे पहुची वेंदासीं। बरसाति की थोरी पई आहे जाम पई आहे? बरसाति जाम आहे। जी हा। ख़ुशि आहियो बरसाति में? लहर आहे भॻवान जी महिरबानी, अलाह साईं जी। बसि अञा त इहे मुंद खां पोइ वठो अॼु मुंद ते बरसाति वसी आहे न, त हिन कारूं जर जी वरी लहर ऐं मौज ॿी हुजे आहे। छो त हीअ हाणे त बरसाति जो जेको मुंद जो टाइम उहो मटे वियो हलियो। हाणे अॻे 15 अगस्त गवर्नमेंट ॾुकार करे छॾियो, उन खां पोइ ई बरसाति पई आहे। हाणे वधि में वधि इहो माल जो चारो थी सघे थो, बक़ाया अनाज जा ॿियो उहो को बि कोन थो थी सघे।
हींअर भला बरसाति पई आहे हिन में को हिते जे थर जे माण्हुनि खे को फ़ाइदो साईं फ़ाइदो थर जे माण्हुनि खे को माल जो थी सघे थो 5-6 महीननि जो 4-7 महीननि जो थी सघे थो बक़ाया जेको इहो गाह माल लाइ थी सघे थो गुज़ारो बाक़ी जेको आहे मुंद वेही हली न जंहिं मुंद ते शइ थींदी ॿाजर थींदी गुआर थींदो ऐं जेके मोठ असांजे थर में उहो चवंदा उहो थींदी मुंग थींदा हुआ हाणे उहो मुंद मटे वेई न हाणे मुंद मथां वरी माकूं पवंदियूं जीअं असांजा गुआर पोखजनि हींअर त माकनि में वरी हुनजा पन ॿन छणी वेंदा पोइ कारा थी का बि शइ कोन थी बसि सिर्फ़ु माल जो चारो ई थी सघे छाजो नालो छा आहे तव्हांजो ताहिर ओठो कहिड़ो इलाइक़ो आहे जिते बीठा आहियूं खानोर ओठा साईं हींअर भला मिठी में बरसाति वग़ैरह पई आहे न साईं बरसाति तमामु थोरी पई आहे ऐं ॾुकार जी हालत आहे तमामु माल जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे साईं ॾिसो पिया चारो माल जो न आहे बीमारी माल में जाम आहे माण्हू जेके आहिनि बुखनि में परेशान आहिनि थोरी घणी बरसाति पई आहे ऐं को बि आबादी हिन ते न आहे माण्हू थर जा तमामु परेशान आहिनि वधीक तव्हां पाण ॾिसण वारा आहियो अखियुनि सां तव्हां ॾिसो पिया वधीक हाणे मदद असांजी अलाह साईं करे हुकूमत असांजी मदद करे त बहितर आहे जे नथी करे त पोइ हुकूमत असीं नथा पहुचूं ग़रीब आहियूं न थर में जीअं मुसलसल ॾुकार हो उन खां पोइ अॼु असां ॾिठो आहे त जेके थर खां मालक आहे मिरपो ख़ासि जे ॿियनि इलाइक़नि ते विया अॼु वरी वापसि अची पिया तव्हां छा था सम्झो भला हिननि जो गुज़र सफ़र थी वेंदो हिन बरसाति ते साईं हिन बरसाति न थींदो हिन ते न थींदो बरसाति कुदरत वारो करे त करे सघे थो बहरहाल रही ॻाल्हि इहा बरसातूं तमामु पाछाटी मौसम थी वई आहे हिन ते बि घणी बि बरसाति थी तॾहिं बि गाह घटि थींदो ऐं माण्हू ॾाढा परेशान आहिनि इमदाद जी कणिक जेका आहे साब रुकिजी वई आहे वज़ीर अचनि ऐलान करे वञनि पर वॾा माण्हू हिन ॻाल्हि ॿिया जेके आहिनि खायो वञनि असांजा ग़रीब माण्हू परेशान आहिनि माल तव्हां ॾिसो पिया परेशान बुख आहे कुझु भला असां अहिड़ा इलाइक़ा ॾिठा जिते माण्हू खेड़ियूं पिया कनि फसल पोखनि पिया तव्हां छा था सम्झो कहिड़ो उहो फसल हूंदो उन्हनि जो टाइम हींअर आहे या टाइम फसल जो ख़तमु टाइम सर उनजो ख़तमु हाणे जे साईं माण्हू पोखनि पिया तोकल ते पर साईं थींदी बाट जंहिंमें कंहिंमें मण कंहिंमें ॿ मण कंहिंमें मण कंहिंमें ॿ मण ईअं थींदो छो त मौसम ख़तमु थी चुकी आहे हाणे जेके माण्हू पोखनि था साईं छा थींदो बरसातूं तमामु मामूल खां घटि आहे कहिड़े कहिड़े इलाइक़नि में भला हींअर त हाणे बरसाति पई सुठी बरसाति वधि खां वधि कहिड़े इलाइक़े में साईं नवकोट मंझि थोरी वधीक बरसाति आहे बाक़ी नवकोट जे किले मटण खां पोइ तमामु घटि बरसाति आहे जेको तव्हां पाण ॾिसो भई माक वांगुरु आहे उन ते बि माण्हू वीचारा छा कनि ॿिज तोकल ते फॻाइनि पिया को मण थिए ॿ थिए मन थिए पोइ हिते वसे न वसे बहरहाल रही ॻाल्हि माक जहिड़ी आहे किथे पधिरो पाणी तराई में तव्हां कोन था ॾिसो न नदी हली आहे हल्को बरसाति पई आहे जेका अव्हांजी अखियुनि से अॻियां आहे ऐं अव्हां बि ॾिसी सघो था असां बि ॾिसूं पिया पलर जे पाणी पवण बैदि थर वासियुनि पारां ज़मीनूं खेड़णु फसल पोखण जो सिलसिलो जारी आहे जिते बरसाति वसण बैदि थर वासियुनि में सरहाई जी लहर छायल आहे उते वरी घटि बरसाति वसण करे मारवी जे देश जा वासी ॻणतियुनि में मुब्तला आहिनि छाकाणि त पियल बरसाति में न नदियूं वयूं आहिनि न वरी तराइनि में पलर जो पाणी जमा थियो न तव्हां भला ही ट्रैक्टर जेको काए पिया वञो इहो खेड़ी वेड़ी कंदा छा जी असांजूं पंहिंजूं बंदियूं आहिनि उहे खेड़ींदा आहियूं पोइ इहो किराए ते हलाईंदा आहियूं जेको थरी माण्हू आहिनि जेके उते ग़रीब माण्हू आहिनि उहे वाहींदा आहिनि जेतिरी उन्हनि में पहुच आहे उहो वाहींदा आहिनि ऐं तेल महांगा आहिनि उन हिसाब सां 1000 रुपया कलाक हूंदो आहे किथे 800 ॾींदा आहिनि किथे 1200 ॾींदा आहिनि अहिड़े हिसाब सां जेको जहिड़ो आहे ग़रीब आहे त हुनखे वरी थोरो वठंदा आहियूं
न पर हींअर पहिरीं त खेड़ियूं बंदि हुजे जे थर में ॾुकारो हींअर कुझु बरसातूं पवनि तव्हांखे खेड़ी मिले थी न? हा बरसातूं आहिनि उनजे करे जेको त कुझु खेड़ी आहे कुझु आबादियूं माण्हू पोखीनि पिया शुक्र अलाह जो। इहे बरसाति केतिरी पई आहे? सुठी बरसाति पई आहे इलाइक़नि थोरनि थोरनि में पई आहे घणी अञा आम थर में कोन उठी आहे। कहिड़ो फसल थी सघंदो भला हींअर? फसल हींअर बाजर थींदी ऐं ज्वार थींदी ऐं गुआर थींदी इहे फसल थी वेंदा जेके थर जा आहिनि ॾुका आहिनि जे ख़ुश्क इलाइक़े जा। थर में त अक्सर असां इहे ॾिठा आहिनि को गॾनि ते पियो खेड़े को उठनि ते पियो को या ॿिए के जानवरनि ते भला ट्रैक्टर जी खेड़ी कराईंदा आहिनि या घणा पैसा तव्हां उन्हनि खां वठंदा आहियो? असीं उन खां वठंदा आहियूं 1000 रुपया कलाक वठंदा आहियूं 800 रुपया बि वठंदा आहियूं 1200 रुपया बि वठंदा आहियूं अहिड़े हिसाब सां ॾुखियूं ज़मीनूं आहिनि। ऐं ॿियो जेको गॾनि ते खेड़ींदा आहिनि त उहे वारी आहे वारी में उन में गॾ सोलो हर हलाए थो उनजे करे उहे गॾनि ते बि खेड़ींदा आहिनि ढगनि ते खेड़ींदा आहिनि उठनि ते खेड़ींदा आहिनि इहे खेड़ियूं कंदा आहिनि पंहिंजूं। थर जा माण्हू चवनि था ॾुकार आहे असां वटि पैसो कोन्हे का शइ कोन्हे हींअर कुझु बरसाति पई आहे पोइ इहे छा ट्रैक्टर ते खेड़ियूं कराईंदा आहिनि कोन कराईंदा आहिनि? असीं ट्रैक्टर ते खेड़ियूं कराईंदा आहिनि ऐं पंहिंजो माल मता जेको आहे पैसो कोन्हे त विकिणी करे पोइ उन में जेको खेड़ियूं कराईंदा आहिनि जीअं गॾा बॾा न आहिनि या अहिड़ी शइ न आहे त उहो वरी ट्रैक्टर सां कराईंदा आहिनि खेड़ियूं। ही कीअं ख़बर तव्हांखे पवंदी ईंदी हिते त सॼा इलाइक़ा हिकु जहिड़ा लॻा पिया आहिनि किथे भिटूं किथे हेठि मथे इलाइक़ा लॻा पिया आहिनि कीअं तव्हांखे ख़बर पए थी एतिरी ज़मीन आहे? उहो असांखे उहो ॿुधाइनि था कलाकनि जो हिसाबु ॾींदा आहिनि त भई हीअ जेके ॾाहर आहिनि असांजा उनखे ऐं खेड़ियो हीअ टुकड़ो असांजो आहे पोइ उन हिसाब सां जेके कलाक लॻनि था उहे ॾियनि था पैसा। न ज़मीन जी तव्हांखे कीअं थी ख़बर पए? हिते ॾिसो न जिते पाण बीठा आहियूं हुते किथे भिट आहे किथे हेठां ई ज़मीन आहे पोइ उहो कहिड़े नमूने तव्हांखे ख़बर पवंदी हीअ असीं हिन इहा ज़मीन फिलाणे ज़मीनदार जी हूंदी? उहो ई ॿुधाईंदा आहिनि जेके खेड़ाईंदा आहिनि न उहे ई ॿुधाईंदा आहिनि भई हीअ असांजो इलाइक़ो आहे हू वरी ॿिए जो आहे अहिड़े हिसाब सां उहो खेड़ी कंदा आहिनि हिकु जंहिंजी हूंदो आहे उहो न खेड़ाईंदो आहे ॿिए जी उहो पंहिंजी खेड़ाईंदो। थर में भला ॿुधो बरसातुनि खां पोइ हिते जा जेके थरिया माण्हू पाण में ज़मीननि ते या खेड़ी ते विढ़ंदा आहिनि कोई जहिड़ा बेड़ा थींदा आहिनि छा? न हिते हरू भरू जहिड़ो न थींदो आहे हिते खेड़ी ते विढ़ंदा कोन आहिनि पोइ राजूणी न्याय कनि फ़ैसिलो कनि या जे दंग बंग जंहिं तां हिसाबु थी वेंदो आहे त उहो पंहिंजो फ़ैसिलो करे वठंदा आहिनि विढ़ंदा न आहिनि लठियूं खणी न विढ़ंदा आहिनि। कहिड़े कहिड़े इलाइक़नि में हींअर बरसाति आहे थर जे? हींअर इलाइक़नि में सलामकोट में आहे मिठी में आहे ऐं ॿिया वरी जेके ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि को सीहार आहे बाराच आहे ऐं अहिड़े हिसाब सां बरसातूं आहिनि थोरा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जंहिंजा वरी असांखे बि नाला कोन था अचनि। जी केरु आई पाण? विकियो हा विकियो छा पियो करीं तूं हिते? ऐं हिते बनियूं न पोखियूं छा पिया बनियुनि में पोखियो तव्हां? बनियुनि में बाजर गुआर जेके शइ न इहो थर में त इहो कोई ॾुकारो हींअर कीअं था तव्हां बनियूं पोखियो का बरसाति वग़ैरह आई आहे छा? हा बरसाति आई आहे हिन करे बनियूं पोखियूं था बरसाति नथी हुए त असां नथा पोखियूं। केतिरी ज़मीन आहे तुंहिंजी भला? ज़मीन 5-6 एकड़ आहे। तव्हांखे कीअं ख़बर पवंदी हिते त ज़मीन सॼी हिकु जहिड़ी लॻी पई आहे कीअं थी तव्हांखे ख़बर पए त हीअ मुंहिंजी ज़मीन आहे हीअ ॿिए जी ज़मीन आहे? उहो असां वॾा ख़बर हूंदी उहो वॾा विराए रहियूं हा हा कहिड़ो कहिड़ो फसल पिया पोखे भला हींअर? हींअर बाजर गुआर मुङ ॿियो गुआर इहे ज्वार हीअ केतिरनि महीननि में तयारु थींदी? इहे 6 महीननि में तयारु थी। न हींअर हेॾी सख़्तु गर्मी लॻी पई आहे तव्हांखे ख़बर आहे बरसाति जी मौसम बि भरी पई आहे हिन में तव्हां कमु पिया करियो तव्हांखे का परेशानी वग़ैरह कोन थी थिए? परेशान त थिए थी पर पोखणी त पवंदी। ॾुकार में भला तव्हां केॾांहुं हलिया विया? ॾुकार में रोड जो कमु कंदा आहियूं कारपेट इहे आहिनि इहे कमु कंदा आहियूं रोड जो। घणा पैसा मिलंदा रोड जे कम में? उहो 400 रुपया ॾियाड़ी ॾींदा आहिनि पोइ या मशीन में माल पघाईंदा आहियूं या डांवर कर्म कंदा आहियूं अहिड़े हिसाब सां कमु जहिड़ो हूंदो उहो सिटी तारीख़ वटि ॾींदा। हाणे भला तव्हांखे फ़ाइदो आहे छा रोड जो कमु छॾे 400-500 रुपया तारीख़ तूं छॾे तूं पंहिंजी बनी में हिते कमु पियो करीं या हिते गाह पियो वठी इन में तोखे वधीक फ़ाइदो थींदो छा? हिन में वधीक फ़ाइदो थींदो न हिन मां जे निकिरी वियो न फसल त जाम फ़ाइदो थींदो न तंहिं करे वण वढे बनी साफ़ करे उठनि से पोखे। खेड़ी छा ते कराईंदे? खेड़ी असां ट्रैक्टर से कराईंदा आहियूं। घणा वठंदो आहे ट्रैक्टर जा पैसा? ट्रैक्टर जी ॾुखी ज़मीन हुए उते 1000 वठे 1200 वठे किथे सुखी ज़मीन उते 800 वठियो आहे अहिड़े हिसाब सां। नालो छा आहे तुंहिंजो? मान सिंह। केॾांहुं वियो जी थर में ॾुकार पियो उन खां पोइ तव्हां माल कढी विया हिन वक़्तु तव्हां छा था ॾिसो बरसाति आई आहे तव्हांजो गुज़र सफ़र थींदो या न? असांजो गुज़र सभु थींदो असां जेको बरसाति हुई इहो ख़तमु थी वई हाणे तौकल ते माल काए वियासीं वरी वापसि पिया कयो वञो हाणे त गुज़ारो आई कोन्हे माल जो। न माल तव्हां छा ॾुकार खां पोइ काहे विया कहिड़े इलाइक़नि में हो तव्हां? इहे मिठी का सलामकोट। हाणे छा भला गाह थी वियो आहे या तव्हां माल वापसि था काए वञो या न गाह हींअर आई कोन्हे न हींअर त गाह आई कोन्हे। हा सिंध में बि माल में के आहिनि बीमारियूं वग़ैरह आहिनि छा? बीमारियूं आहिनि।
कहिड़ी बीमारी आहे माल में? बीमारी ॼाण उहो केॾी महिल गुटियो थो अचे वञे, माल गाह कोन थो खाई सघे, मच्छर खायो वञनि, हुतां कढियो था वञनि। हा गंडियूं आहिनि, गंडियूं। हा डॉक्टर वग़ैरह अचनि था? डॉक्टर हिते कोन, डॉक्टर हिकिड़ो कोन थो अचे हिते, कॾहिं बि कोन आयो आहे हिते। भला तव्हां थर जा माण्हू ख़ुशि आहियो हींअर जेका तव्हांखे बरसाति मिली आहे? साईं ख़ुशि हींअर कहिड़ा आहियूं, इहे मींहुं आहे इन जे करे आया आहियूं, पर माल जे करे ॿियो कहिड़ी आबादी थींदी आहे। ॾियण वारो रब आहे, बाक़ी ॿियो त ख़ैरु लॻो पियो आहे। हींअर छा आहे, न माल लाइ का बि शइ कोन आहे, इहे वञूं पिया बसि। न पोइ तव्हां त ॾुकार में हलिया विया हो न, हींअर माल जॾहिं ज़ाहिर आहे बरसाति पई आहे उन करे तव्हां वापसि पिया वञो, त गाह हूंदो तॾहिं वञो पिया न? गाह अञा हाणे थींदो, तंहिंखां पोइ वञी थींदो। हींअर छा आहे, का शइ कोन आहे, का बि शइ कोन्हे। संत में वियासीं, बोर्ड निकिरी वियासीं ॿाहिरि, पाणी आहे, माण्हू माल खे छा खाराए, तंहिंखां हिते ॿूबो आहे, वण त खाइनि पियो, ॿियो त आहे गाह त आहे कोन, का शइ कोन आहे। केतिरो अरसो हिते हूंदो थर में, उन खां वरी वापसि वेंदव? वापसि सम्झ गाह थींदो त वेंदासीं न, वरी भॼंदासीं संत खे, ॿियो त हाणे छा कंदासीं भला। तव्हांजो छा गुज़र सफ़र सॼो माल ते आहे? माल ते आहे, ॿियो का बि शइ कोन्हे, का बि कारोबारो कोन आहे, रुॻो माल पोयां आहियूं बसि। सिंध जे कहिड़े इलाइक़े में विया तव्हां? चओ था असीं सिंध ॾे टिकड़ी रहियासीं। हा उते छा लाभारो कंदा हो? लाभारो कयो ई मज़दूरी आहे, गुॾियूं आहिनि, ॿियो न खाक मज़दूरी इहो आहे, मज़दूरी ॿियो का कहिड़ी शइ आहे, गुॾियूं करणी आहे, कमाद वरणी आहे, लाभारो आहे कणिक जो, इहो आहे। हिते हाणे छा कंदो वञे तव्हां? हिते हाणे इहे बनियूं पोखींदासीं, मान जे थिए त थिए न पोखणींदी पंहिंजी। छा थींदो बनी में हींअर? हींअर छा थींदो भला, मौसम कोन 8 में हाणे ॾुकार थी वियो, हिन में छा थींदो भला। हींअर छाजी मौसम आहे भला पोखण? मौसम में वधि में वधि ग्वार पोखींदा, ॿियो छा आहे, मौसम हाणे ग्वार जी आहे, बाज़ार थींदी कोन हाणे। हींअर भला बरसाति पई आहे, तव्हां थरिया सभु वापसि वञो पिया, ॾियो ख़बर छा करूं, पंहिंजो वतन सुम्हियो, पंहिंजो वतन वञूं पिया ॻोठ, चवां थो जाऊं पिया घराना, सुम्हियो भैया ॾुकार आहे, अञा त का शइ कोन्हे, सुम्हियो ए अमदादी आहे, ॿी आहे त वॾा पेटाणा खाए के असां का शइ कोन मिली, अॼु तक बि असांखे हराम आहे, सुम्हियो सची ॻाल्हि आहे, ईमानदारी सां असांखे की कोन मिलियो आहे, सची ॻाल्हि तोखे ॿुधायूं पिया, पहिरीं आयासीं कुझु कोन मिलियो, असीं भली वञूं पिया, हाणे पंहिंजो वतन छा कयूं, ॻोठ ते वेंदासीं। केतिरो अरसो तव्हां ॿाहिरि हो? अरे ही 7-8 महीना थिया, जीअं असीं कणकनि खां सियारे में लथा आहियूं, अधे सियारे खां पोइ यको हाणे वञूं पिया ॻोठ, सुम्हियो उहे लॻे। हींअर त मिठी में बरसाति पई आहे, ॿियनि इलाइक़नि में बरसाति पई आहे, तव्हांजो रोज़गार अलाह इलाइक़े में घटि थोरी बरसाति, वञूं पिया अलाह ते तोंकल। कहिड़ो इलाइक़ो तव्हांजो? असांजो मिठी खां परियां माना गड़सियर, ॻोठ गड़सियर, सुम्हियो वञूं पिया ॻोठ पंहिंजे, सुम्हियो भले अलाह ते तोंकल, हाणे छा करूं, मींहुं त आहे कोन, अबरो सबरो हिते अञा वधीक मोराणे में एॾां का शइ कोन अहिड़ी, वञूं पिया हाणे थींदो अलाह वॾो आहे, वञूं पिया गाह मान बनियूं वग़ैरह पोखींदो छा? जी बनी पोखंदासीं, हाणे आबादी रब करण वारो पियो, हाणे इहो 8 महीनो हले पियो, हिन में छा थींदो, पंहिंजूं बनियूं आहिनि, पंहिंजूं कोन्हे, पंहिंजूं हुजनि पोइ घरे कोन वेठा रहूं, या अमदाद ॾियो असां न घरे कोन वेठा रहूं, हर पोइ सिंध रुले की करूं, सही असां सकून था ॾेता त वेठा रहूं घरे। थर जा माण्हू रुगो इमदाद जे पोयां छो पिया करो? ॿियो आहे की थर में की आहे, ॼण वण देखे रुगो दुकान लॻो पियो, ॿियो की आहे। न पर वटि हेॾो माल 100 वटि ढगियूं लॻियूं पियूं आहिनि, मेयूं लॻियूं पियूं आहिनि, ढग लॻे, असांजो नालो आहे मिड़े, माल परायो आहे, सुम्हियो माल वॾेराणो अवां चढ़ाणो, असांजो की कोन्हे माल, सुम्हियो सची ॻाल्हि आहे, ईमानदारी असीं पहिरां थियूं माने काई वञूं पिया, सुम्हियो बजीरनि जो को नोड़ियुनि जो आहे, जेको वॾे पेटनि वारो उन्हनि जो, असांजो कुझु कोन्हे, सुम्हियो। तव्हांखे छा ॾींदा आहिनि हुननि जो माल क़ाइदा? अदा असांखे हिकिड़ो पेर ॾियनि था, उहो पोइ 25 साल खां पोइ, सुम्हियो ॿियो अॻु में की कोन्हे, सफ़ा दुकान लॻो पियो जहिड़ो। काका नालो छा आहे तुंहिंजो? अल्लाह जो कहिड़े पाण? अंगड़ी किथां पियो अची? फजलो मरेगा। न ही तूं रिढूं खाए पियो वञे, छा थर में बरसाति पई आहे इन करे छा? थर में बरसाति सुठी आहे, गप खिच लॻी पई आहे, मुंहिंजो थर में छॾे आहियूं, पोइ वरी जॾहिं गाह बि सिंध में थर में बरसी मरसी पोखंदा गाह बि, तॾहिं पोइ वरी सिंध में। थर जा माण्हू पाण हेॾा माल काए पिया वञनि, हू चवनि था बरसाति में मज़ो कोन्हे, बरसाति सुठी कोन पई आहे। पहिरियां काया चेटनि में, हाणे सभु वापसि कया आहिनि थर में टोटल। बरसाति मूंखे फ़ोन कई कल टियों ॾींहुं, बरसाति जाम पई आहे, हाणे छॾे ईंदासीं, गप खिच लॻी पई, हाणे छॾे ईंदासीं हिन पासे, वरी 2-3 महीना हिन पासे सोकारी में, पोइ जॾहिं हेॾनि पासे गाह सुकी ख़तमु थियो, पोइ वरी काया सिंध में। घणा महीना भला हिते गाह हूंदो? हिते वरी हाणे गाह 3-4 महीना छॾंदासीं बसि, 3 महीना सिर्फ़ु 3 महीना, चेट जॾहिं पोइ चेट जो कमु शुरू थियो न, बसि लूसण पोइ लूसण तयारु वरी वापसि गाए पंधु काए पिया वञो, भला केतिरो पंधु हूंदो, रिढो जो थकनि कोन थियो? हितां हींअर जे निकिरूं न, बसि राति जो 12 बजे पुॼंदासीं 1 बजे। न इन में भला तव्हांजो कहिड़ियूं नंढियूं रिढूं पाइनि, वॾियूं पाइनि, थकनि कोन? न थकनि कोन, हेठियां ॾिसी पियो न, इहे माना आराम सां गॾु सायूं कंदा, वड़कियूं पंहिंजे मुंहुं बि माना आराम सां पुॼी 12-1 बजे। तव्हां वटि आहे त पाणी वग़ैरह बि कोन्हे, तव्हां जेकॾहिं विच में कोई स्टे करियो या कॾहिं वेहो? पाणी हाणे विच में सया पासा तरायूं पर फुल थियूं पियूं आहिनि, माल पाणी पीअंदो, असांखे उन लॻी पाणी पीअंदा वेंदासीं, अॻियां बिजू ठाहींदासीं, चांहि खां पीअंदासीं, चांहि पी रिढनि साई भाई ॾेई पोइ वरी अॻिते आहे 3 कलाक जो पंधु,
पर तव्हां कीअं थर जा माण्हू ख़ुशि आहियो जे बरसाति न न ख़ुशि ख़ुशि थर जा माण्हू ख़ुशि आहे बरसाति माल ॿियो टियों सभु ख़ुशि आहे असीं पाण सिंध वारा माण्हू ख़ुशि आहियूं फसल ॿियो टियों सभु हाणे माना बारी लॻी पहिरियों एकियो पाणी हो फसल कोन हो माना जॻह गुलबाड़ी लॻंदी हुई छणी वेंदी हुई वरी एकियो पाणी ते फसल तबाह थी वियो हाणे असांखे बरसाति वरी अमन थी वियो असां रुपया रुपया हाणे सिंध बि बाल आहे थर बि बाल आहे। हिते थर आहे थर वठो त ठीकु आहे न त कुझु बि न आहे। हिते थर में माण्हुनि जो जेको अक्सर गुज़ारो हूंदो आहे उहो माल ते हूंदो आहे। जॾहिं त हिते मेंह वग़ैरह नाहे हूंदी ढगी हूंदी आहे उठ हूंदी आहे रिढ ॿकरी इहो हूंदो आहे छो जो हू जंग जो गाहु खाईंदी आहे। हाणे जॾहिं त अंग्रेज़ हूंदा आहिनि 15 अगस्त खां पोइ थर खे जीअं अॻे तारीख़ आई आहे त उन जे मुनासिबत सां उहो उनखे ॾुकार करार ॾेई छॾींदा आहिनि। जॾहिं त हीउ मींहुं पियो आहे थोरो घणो हीउ अञा गाहु हाणे मस मामूली फोटो आहे इन त अञा ॿकरी जो बि गुज़ारो कोन हलंदो। हाणे माण्हू पाण हथ सां गाहु चूनूं बूसो खड़ वग़ैरह वठी ईंदा आहिनि माल खे ॾींदा आहिनि या त अक्सर माण्हू थर जा जेके तमामु ग़रीब हूंदा आहिनि उहे सिंध ॾांहुं माल खे काहे वेंदा आहिनि जॾहिं मींहुं वसंदो आहे वापसी तॾहिं वरी वापसी ईंदा आहिनि। इहो हिते माण्हुनि जो गुज़ारो हूंदो आहे। हिते जा माण्हू अक्सर बसि ॿाराड़ी जा आहिनि खुलियलु हवाउनि में रहंदा आहिनि। तव्हां छा था सम्झो भला हींअर का एतिरी बरसाति आई आहे जेके ॾुकार में माल काहे तव्हां हलिया विया डिगड़ी विया की जुॾे विया की नौकड़ विया अॼु असां इहो ॾिठो आहे साॻिया माण्हू वरी माल काहे वापसि पिया अचनि थर में अञा ताईं को चारो बि कोन थियो आहे भला हिननि जो गुज़र सफ़र कीअं थींदो या वरी साॻी ॾुकार वारी पोज़ीशन आहे। हाणे इहो ईअं माण्हू के माण्हू वापसी माल उन ई जे करे आणींदा आहिनि त उन्हनि जे कुझु इलाइक़नि में बरसाति पई वेंदी आहे या त हू अलाह ते तवकल रखी वापसी अची वेंदा आहिनि हुते तंग थी वेंदा आहिनि हुते बि उन्हनि खे चारो मुश्किल मिलंदो आहे वॾेरा हूंदा आहिनि या ज़मीनदार उन्हनि वटि वीचारा गुज़र सफ़र कंदा आहिनि। पोइ माल जा माण्हू हूंदा आहिनि उनमें मुख़्तलिफ़ बीमारियूं पोइ हूंदियूं आहिनि की हुते बि ख़तमु थींदा आहिनि हिते बि माल ख़तमु थी वेंदा आहिनि। हिते डॉक्टर वग़ैरह या जेको सिहत खाते जे तरफ़ां हिते असांजे पाण जे ॻोठ में हॉस्पिटल आहे डॉक्टर जे आहे तॾहिं बि ड्यूटी न आहिनि ॾींदा ईंदा न आहिनि मथां MP MNA मक़ामी उन्हनि जी उन्हनि खे हथु आहे। पोइ माण्हू को बि हींअर जे असांखे डॉक्टर आहे डिस्पेंसर असांजी हींअर हॉस्पिटल में आहे असांजे पंहिंजे ॻोठ जे हीअ किलोमीटर ते पियो आहे पर उन में उहे ईंदा न आहिनि ड्यूटी सरअंजाम पंहिंजी न आहिनि ॾींदा बिल्कुलु ईंदा आहिनि कंहिं टाइम ते हाज़िरियूं पोयूं रहियलूं प्रेज़ेंट लॻाए XYZ हलिया वेंदा आहिनि। पोइ माण्हू कंहिंखे बुख़ारु थियो कोई इंजेक्शन लॻाइणी हूंदी या डिप लॻाइणी हूंदी तॾहिं बि असां नवकोट या जुडो कंहिं स्पेशल डॉक्टर वटि वेंदासीं बाक़ी हिते ईअं नाले मात्र आहिनि बाक़ी उन्हनि जो कमु निल बटन निल आहे। उनजो दारोमदार जेको आहे उहो थर जे माल ते 80% आहे 20% उन्हनि जो जेको ॿनी ॿारे ते आहे जेको बारिशुनि जे वक़्तु कनि था। इहा हक़ीक़त रियलिटी आहे त थर में हिन साल बारिशूं घटि पियूं आहिनि जेको असीं चऊं था त थर में हिकिड़ो सुकार वारो थर जेको आहे आबाद थर जे हिसाब सां उहे बारिशूं घटि पियूं ऐं थर जो 70% एरिया जेको आहे उहो ॾुकार जी ज़द में आयो। नगर पार्कर जे या छाछरे जे मथे कंठे वारे बेल्ट खे छॾे या मिठी जे कुझु हिसे खे छॾे बाक़ी तक़रीबन थर जेको आहे उहो ॾुकार जी लपेट में रहियो। हाणे उन में छा थो थिए त जॾहिं माल ते गुज़रान आहे उन्हनि जो माल मवेशी ते आहे त हाणे गाह न थियण जी शिकिल में उहो माल सफ़र करे थो माल में बीमारियूं अचनि थियूं माल मरनि था माल मरण जी शिकिल में उन्हनि जो 80% ॼण जेका डिपेंडेंस आहे उहा उन्हनि जी ख़तमु थिए थी। ऐं ॿियो खेती ॿाड़ी जे हवाले सां इहो आहे त जॾहिं उहे ॿनी ॿारो कनि था पोखी कनि था त उन पोखीअ में 2 खां 3 हज़ार रुपया फ़ी एकड़ ते ख़र्चु आहे जेको आहे पंहिंजो खेड़ी जी शिकिल में ऐं 2000 खनि जेको आहे उहो ॿिज जी शिकिल में अचे थो 4-5 हज़ार फ़ी एकड़ ते हुनजे हू ॼण मकरूज़ थी वियो हलियो। बरसाति सबबु फसल समेत गाह थियण जा पिणु घटि इम्कान आहिनि। थर वासियुनि जो चवणु आहे त अहिड़ी बरसाति 4 खां 5 भेरा वसे त थर में फसल थियण समेत माल जे चारे लाइ गाह पिणु थींदो। ताज़ो बरसातनि सबबु जिते मारोड़नि जे मुंहं ते मुर्कनि जा मंज़र छायल आहिनि उते मक़ामी फ़नकारनि पारां हमर चोगाए ख़ुशीअ जो इज़हार कयो पियो वञे त किथे वरी जोगियुनि पारां बांसुरी वॼाए ख़ुशियुनि जे पल खे यादगार बणायो थो वञे। ख़ुशि आहिनि माल वग़ैरह सभु ख़ुशि आहिनि दुनिया आहे सो सिंध खां वञे पई थर ॾांहुं वञनि पई ऐं नांग बलायूं आहे असांखे बि हाणे थोरो इहो बिल्कुलु ख़ुशहाल थी आहे त हीउ कुझु खाई पी पंहिंजो हर नांग बला खण खपर झूड़ पदम तलियर फुलियर कारे कब्र सोनारी लुहारी कुरकन वासर संखसूड़ बुराड़ कंदा ताड़ पदा गरणी बाज़ी कुलमार शेगड़ियो पर कलाधारी पदम नांग वॾा वॾा नांग आहिनि उहो बि बरसाति जे हवाले खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि बिल्कुलु मुरलियुनि जी झूमर ते ऐं मुरलियुनि जे लहर ते असीं घुराए सघूं था असीं पकिड़े सघूं था बिल्कुलु जड़ा बूटी आहिनि
जो कोई थर रेगिस्तान में थियनि थी उहो पैदा थींदी असीं झलींदासीं पकड़ींदासीं उनखे कढंदासीं उनजी हिकामत जो नमूनो असां जोगी फ़क़ीर आहियूं कंदा रहंदा आहियूं। पर ही ॾुकार में भला नांगकोना निकिरनि जी वारी तपश थिए थी या ही थधिकार में निकिरंदा छा? जी सर, इहो ॾुकार में नथा निकिरनि, उनखे खाधो पीतो न आहे, गर्मी आहे, काढ़ो आहे, उनजे करे ज़मीन पतार अंदरि रहंदा आहिनि। बरसाति जी ख़ुशहाल ते बिल्कुलु उनखे ॿाहिरि ई थींदी आहे, उहो ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। इहो थर जी मुरली आहे ऐं मारवी जा जेके काफ़ी कलाम आहिनि उहो बि ॻाईंदो आहियां। थर जो हमरचो जेको आहे बिल्कुलु उहो ॿनियूं पोखींदा आहिनि, थर जा माण्हू हमरचो उहो बिल्कुलु उहो ॿुधाईंदा आहिनि, उहो बि न मुरली में आउं ॿुधाईंदो असां। बाक़ी मलारी राग आहे उहो बि आउं ॿुधाईंदो असां। बिल्कुलु ॿुधायूं अथई उहो कहिड़ियूं आहिनि? साईं हींअर ॿुधाई आहे इहो जोगीड़ा मुंहिंजो जीअड़ो लाइ, इहो बि हिकिड़ो असांजे इहो मुल्क जो हिकिड़ो इहो गायकी आहे, पर इहो बीन में मुरली में आउं ॿुधाए सघां थो। ऐं पहिरीं उन खां पहिरीं जेको मूं ॻायो आहे उहो बिल्कुलु उहो यूसुफ बि ॻाए थो ऐं सभु ॻाइनि था। तो अॼु बि मीड़ा वठा राति बि मीड़ा वठा, त इहो मूं ॿुधायो आहे। ऐं उन खां अलावा हाणे वरी थोरो हमरचे जी झूमर तव्हांखे ॿुधायां थो। थर जे माण्हुनि वटि त हिकु त माल आहे, पंहिंजो मालोंद माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे, पर तव्हांजो जोगियुनि जो गुज़र सफ़र छा थियो हूंदो? बरसाति में तव्हां छाजे लाइ ख़ुशि नज़र पिया अचो? सर, असां ख़ुशी न आहियूं त माण्हू ख़ुशहाल आहे, असीं अॻे ई ख़ुशहाल आहियूं। उन खां अलावा नांग बलायूं निकिरंदियूं आहिनि, उन में असीं पकड़ंदा आहियूं, असीं पंहिंजो पेट गुज़ारो कंदा आहियूं। दुनिया सॼी ख़ुशहाल हूंदी आहे, उनखां पोइ असांजो गुज़ारो बिल्कुलु सुठे नमूने खां थिए थो, उन में असीं ख़ुशहाल आहियूं बिल्कुलु। जी जी, हमरचो ॿुधायूं था तव्हांखे।
ॾिठो वञे त जुलाई ऐं अगस्त जे महीने में बरसाति न पवण सबबि थर में ॾुकार वारी सूरतहाल छांइजी वेंदी आहे। हींअर बि घटि बरसाति पवण सबबि सूरतहाल बहितर न हुअण करे थरवासी ॻणतियुनि में मुब्तला आहिनि। नाज़रीन, थर में ताज़ो ॾुकार खां पोइ जेके मालूंद माण्हू पिया जेके मिठी नगर पार करे इस्लामकोट छाछरो खां लॾ पलाण करे विया या पंहिंजा माल काए मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाइ चारनि में विया, जेको ताज़ो मिठी में जेको वरी बरसाति अचण खां पोइ मिठी समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो पहिरियों ई वसकारो थियो, उन में वरी साॻिया ई माण्हू जेके बाणे कख ॾांहुं रवाना थिया आहिनि। मगर हिते हिननि सभिनी जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, हिननि जा तव्हां सिंध टीवी न्यूज़ सां जेको हिन ॻाल्हि ॿोल कई उहो बि तव्हां हिन ॿुधा हूंदा। हिननि जो चवणु हो त असां मिठी में जेका हींअर बरसाति आहे या थर जे इलाइक़े में बरसाति आहे या बिल्कुलु अञा घटि आहे, जंहिंजे करे छाजे करे त हींअर बिल्कुलु जेके बि फसल पोखींदासीं उन्हनि जो उपत सही न थींदी, जॾहिं त हुकूमत पारां थर खे ॾुकार सटियल इलाइक़ो करार बि ॾिनो वियो। मगर हिन जो चवणो त 15 अगस्त ताईं जेकॾहिं हुकूमत पारां ऐलान बि कयो त हिनखे थर वारो जेको इलाइक़ो आहे असां हिनखे ॾुकार सटियल इलाइक़ो कंदासीं, अॼु हिन अगस्त जे महीने में अञा ताईं को बि हुकूमत पारां क़दम न खयो आहे। हिननि जो चवणो त जेका बि बरसाति पई आहे हिन ते असांजो को बि गुज़र सफ़र कोन थींदो, न ई को असांजो फसल सुठो थींदो। जेको माल आहे उनमें अञा ताईं बीमारियूं मौजूदु आहिनि। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते हिन ते नोटिस वठी थर वासियुनि जा जेके मसइला हल कया वञनि। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर ख़ासि।